अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी ज़िले इंतज़ामिया शहीद बेनज़ीराबाद पारां तालीम खाते जे तावन सां HM ख्वाजा हाई स्कूल में लॻायल गुलनि जी नुमाइश सालियानी MH ख्वाजा हाल में लॻाई वई। गुलनि जी नुमाइश साइंस सक़ाफ़ती ऐं किताबी मेले जे 3 ॾींहं औरतुनि लाइ मख़सूस हुजण करे नवाबशाह समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जी औरतुनि स्कूलनि ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दियाणियुनि हज़ारनि जे तादाद में गुलनि जी नुमाइश में पहुची मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी गुलनि सां गॾोगॾु सक़ाफ़ती ॻोठ ऐं सक़ाफ़ती शयुनि सां गॾु मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि पारां लॻायल साइंसी सक़ाफ़ती स्टॉलनि ऐं किताबी मेले समेत पाक नेवी एयरफोर्स जे मालूमाती स्टॉलनि में दिलचस्पी वरिती। गुलनि जी नुमाइश में आयल ॿारनि झूलनि ऐं फनलैंड जो मज़ो पिणु मारियो। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बेटा साहब फरमायो त सुञो जे साणे तब विहाई वेतिरो घोरियो सो परॾे तोड़े फुलनि छायूं। असांजी सिंध सुञी त न आहे, पर लतीफ़ साईं चयो त 20 भेरा ॿी दुनिया खां वधीक असां तहक़ीक़ ऐं हक़ीक़त आहे, इन में को बि वधाउ कोन्हे को। मुंहिंजी सदाईं इहा ई कोशिशि रही आहे त आऊं पंहिंजे सिंध जी सक़ाफ़त ऐं अदब खे उजागर कयां ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयां त जीअं असांजा सिंधी ॿाहिरि ॾिसनि त भई सिंध छा आहे, अॻे छा हुई, हींअर छा आहे, ऐं जेके बि पुराणियूं शयूं आहिनि सिंध जूं उहे मूं गॾु करे ऐं पंहिंजे सिंध ऐं सिंधियुनि भाइरुनि खे भेनरुनि खे उन्हनि खे ॾसण जे लाइ त असांजी सिंध कीअं हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु कीअं आहे। किरमियादा सैलानियुनि जे अॼुकल्ह हिन सक़ाफ़ती घर खे ॾिसी करे इंतिहाई घणी ख़ुशी थी रही आहे त असांजे हिन सूफ़ी सुघड़ जेको आहे उहो पूरी दुनिया खे सिंधी जेका सक़ाफ़त आहे, सिंधी जेका कल्चर आहे, सिंधी जेका तहज़ीब आहे, सिंध जो जेको लोक विरसो आहे उनजो हिकिड़ो अक्स ॾेखारियो आहे। उहो अक्स चिटो पिटो ॾेखारियो आहे त असां सिंधी माण्हुनि जा घर कीअं थींदा आहिनि, असां सिंधी माण्हुनि जी मस्जिद कीअं हूंदी आहे, असां सिंधी माण्हुनि जी ओताक कीअं हूंदी आहे। असां वटि अजरक जा जेके रंग आहिनि, अजरक जे फुलीअ में जेॾी थींदी आहे अछाण, मुंहिंजे मन में एॾी आहे सिक्कावां जे कारण। हिते टुक वारी रली आहे, हिते साज़ आहिनि। हीअ सक़ाफ़ती ॻोठ फ्लावर शो में जेको लॻायो वियो आहे, असां नौजवान नस्ल खे इहो ॿुधाइण था चाहियूं त पुराणे ज़माने में जेके असांजा सिंधी रहंदा हुआ उन्हनि जी सक़ाफ़त कहिड़ी, उनजो रहण करण कीअं हो, हू कहिड़े तरीक़े सां रहंदा या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कंदा, उन्हनि शयुनि खे खणी अची असां फ्लावर शो नवाबशाह में आया आहियूं ऐं हिकु सक़ाफ़त खे उजागर करण जे लाइ। ऐं असां इहो पैगाम आहे असांजो त असांजो जेको सिंधियुनि जी जेका रहणी करणी आहे उन खे तव्हां ॾिसो। ऐं एपिलेप्सी मेडिकेयर फाउंडेशन नवाबशाह जो जनरल सेक्रेटरी आहियां। असां हिते फ्लावर शो नवाबशाह 2020 में स्टॉल असां पंहिंजो हयो आहे, जंहिंमें माण्हुनि खे असां आगाही था ॾियूं मिर्गी जे बाबति। घणनि माण्हुनि खे ख़बर ई बि न आहे त मिर्गी छा हूंदी आहे। उहो को जादू या को भूत वग़ैरह सम्झी फ़कीरनि फ़कीरनि ॾे वेंदा आहिनि। जाम साहिब ते बि तव्हां खोड़ माण्हू ॾिठा हूंदा, पर हालांकि मिर्गी जेको आहे ज़हनी बीमारी आहे, जेके दवाऊं खाइण सां सही थी सके थो माण्हू। मैडम, जैसा कि आप देख रहे हैं कि नवाबशाह में सिंधी सक़ाफ़त फ्लावर शो लगाया गया है, तो इसमें हम आए हैं, हम बहुत इन्जॉय कर रहे हैं और हमें बहुत मज़ा आ रहा है। जैसा कि आप देख रहे हैं इर्द गिर्द सिंधी सक़ाफ़त के लिहाज से यहाँ पे बहुत ही अच्छा अरेंजमेंट की गई है। मेरा नाम उमर है सोनी, डिस्ट्रिक्ट स्काउट सेक्रेटरी, और मैं सर इस ग्रुप को लीड कर रहा हूँ। और ये जो हमने आज फ्लावर शो ऑर्गेनाइज़ किया है, इसमें सबसे बड़ी काविश जो है मिस्टर अबरार अहमद जाफ़र साहब की है, जो डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद है। बेलो कीअं लॻो? सुठो लॻो। बेलो कीअं लॻो? सुठो लॻो। छा तोखे पसंदि आयो? झूला। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।